सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 3 सबक 7 वैक्सीन ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो पोएं सबक में असां ॾिठो त इंसुलिन जी तयारी कीअं हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे बायोटेक्नोलॉजीअ जे लाइ। हिन सबक में असां वैक्सीन्स खे ॾिसंदासीं। वैक्सीन मुंहिंजे ख़्याल में त बायोटेक्नोलॉजी जी इंसुलिन खां बि हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे। सो इहे ॿ वॾियूं अचीवमेंट्स जेके हुनखे ॾिसणु डिटेल्स में ज़रूरी आहे। हुन सबक में असां ॾिसंदासीं त वैक्सीन्स छा आहिनि ऐं उहे कीअं ठहंदियूं आहिनि, उन बायोटेक्नोलॉजीअ जो कहिड़ो कमाल आहे। जेके असां उनवान ॾिसंदासीं उहे हूंदा इम्यून सिस्टम, हाउ वैक्सीन्स वर्क, टाइप्स ऑफ वैक्सीन्स, EPI प्रोग्राम जेको पाकिस्तान गवर्नमेंट जो प्रोग्राम आहे वैक्सीनेशन जो, ऐं कोविड-19 वैक्सीन्स, ऐं उन खां पोइ आख़िर में असां मनी मैटर्स ॾिसंदासीं। असांजे चौधारी लखें जीवड़ा यानी जरसूमा हर वक़्तु मौजूदु रहनि था। उन्हनि में बैक्टीरिया बि आहिनि ऐं वायरस बि आहिनि। उहे हर वक़्तु असांजे जिस्म ते हमला कंदा रहनि था ऐं असांजो जिस्म वरी हुन सां मुक़ाबिलो कंदो रहे थो। जिस्मनि जी जीवड़नि सां मुक़ाबले जी सलाहियत खे क़ुवत मुदाफ़ियत चइबो आहे। यानी इंसान जो जिस्म उन जीवड़े खे केतिरे क़दुरु मारे भॼाए सघे थो, उहा असांजी क़ुवत मुदाफ़ियत यानी इम्यूनिटी आहे। जेके जीवड़ा हमला कंदा आहिनि उन में बैक्टीरिया, वायरसिस ऐं पैरासाइट्स हूंदा आहिनि। उन्हनि खे असां अंग्रेजी में पैथोजेंस चवंदा आहियूं। इंसान जे मुदाफ़ती सिरिश्ते में मुख़्तलिफ़ उज़वा, ओॼा ऐं जीव घड़ा शामिल हूंदा आहिनि। जीअं काकड़ो थियो, तिरी थी, लिम्फ नोड जेके सॼे जिस्म में मौजूदु आहिनि उहे थिया, थाइमस थियो ऐं हॾीअ जो गुदो यानी बोन मेरो थियो। सो टॉन्सिल्स, थाइमस, बोन मेरो, स्प्लीन ऐं लिम्फ नोड्स इहे असांजे इम्यून सिस्टम जा हिस्सा आहिनि। पर क़ुवत मुदाफ़त रत जे अछनि जुज़नि में हूंदी आहे। रत जा जेके ॻाढ़ा जुज़ा हूंदा आहिनि उन्हनि में क़ुवत मुदाफ़ियत कोन हूंदी आहे, रुॻो रत जे अछनि जुज़नि में हूंदी आहे। वाइट ब्लड सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इम्यूनिटी, उन्हनि में ई इम्यूनिटी जी ताक़त हूंदी आहे। असांजो मुदाफ़ती सिस्टम यानी इम्यून सिस्टम हीअं कमु कंदो आहे। सो जेकॾहिं असांजो जिस्म में को ॿाहिरां ई जीवड़ो आयो त असांजो जेको रत जो अछा जुज़ आहिनि उहे हिकिड़ा ख़ासि सेल्स ठाहींदा आहिनि जेके उन सां मुक़ाबिलो करींदा आहिनि। पोइ उन जो मुक़ाबिलो थींदो आहे इन्हनि सेल्स जो ॿाहिरनि धारियनि सेल्स सां, ऐं उन वायरस खे जेको आहे उहो मारे छॾींदा आहिनि असांजे जिस्म जे अंदरि कंहिं हिसे ताईं पहुचण लाइ। पर कुझु वायरस थी सघे थो थोरा वधीक मज़बूत हुजनि, उहे असांजे जिस्म जे सेल्स ताईं पहुची वेंदा आहिनि। पोइ छा कंदा आहिनि, उते वञी असांजे जिस्म जा जेके पंहिंजा जीव घड़ा आहिनि उन्हनि में वञी दाख़िल थींदा आहिनि, उन्हनि खे वधाईंदा आहिनि। सो असांजे जिस्म में बीमार जीव घड़ा वधणु शुरू थींदा आहिनि। उन सूरत में छा थींदो आहे, जो असांजे मुदाफ़ती सिस्टम मां हिकिड़ा सेल्स निकिरंदा आहिनि जेके मुक़ाबिलो कंदा आहिनि असांजी उन बीमार पंहिंजे जीव घड़े सां, ऐं उनखे वधण खां अॻु में मारे छॾींदा आहिनि। हीउ जेको जीव घड़ो ॿाहिरां ईंदो आहे इनखे असां वायरल एंटीजन चवंदा आहियूं, ऐं इहे जेका पहिरियां सेल जेके उनखे रस्ते में मुक़ाबिलो करे मारींदा आहिनि उनखे असां चवंदा आहियूं बी सेल्स। पर उहे सेल जेके असांजे जीव घड़नि खे मुतासिर थियल जीव घड़नि खे मारींदा आहिनि उनखे असां चवंदा आहियूं टी सेल्स। जेको ॿाहिरां जीव घड़ो ईंदो आहे, जरसूमो ईंदो आहे, उनखे असां एंटीजन चवंदा आहियूं। पर जेको जीव घड़ो असांजो उन्हनि एंटीजन सां मुक़ाबिलो करे उनखे मारींदो आहे उनखे असां एंटीबॉडी चवंदा आहियूं। एंटीजन धारी शइ, एंटीबॉडी असांजे पंहिंजे जिस्म जो मुदाफ़ती सिलसिले जो हिकिड़ो हथियारबंद जवान सम्झो आहे। असांजे मुदाफ़ती सिरिश्ते में यानी इम्यून सिस्टम में मेमोरी यानी याददाश्त हूंदी आहे। मुदाफ़ती सिरिश्तो हिकु दफ़ो हमलावर एंटीजन खे यादि रखंदो आहे ऐं ॿीहर हमले जी सूरत में एंटीबॉडीज़ तुर्त ई तयारु ठाहे जिस्म जो दफ़ा कंदो आहे ऐं असांजे जिस्म खे उनजे हमले खां कामयाबु हमले खां पहिरीं बचाए छॾींदो आहे। त सम्झो त जेकॾहिं कंहिंखे पहिरीं मीज़ल्स थी वई, मीज़ल्स यानी लाखड़ो, उहो जेकॾहिं थियो त उनजो एंटीजन जेको आहे असांजे जिस्म यादि रखियो, उनखे ख़बर आहे त हिन क़िस्म जी एंटीबॉडी ठाहिबी त उनखे पकिड़े वठंदी। सो फौरन उहो जेको आहे एंटीबॉडी हुन ठाही या उन वटि मौजूदु हुई उहा एंटीबॉडी, ऐं हिन एंटीजन खे हुन फौरन तबाह करे छॾियो। या सम्झो त उन खां पोइ वरी ॿियो चिकन पॉक्स जो जेको आहे आयो,
उरड़ीअ जो उन खे बि जेको आहे उन सुञाणे वरितो त मूं वटि पहिरीं मौजूदु हो ऐं जेका एग्ज़िस्टिंग एंटीबॉडी उन वटि मौजूदु आहे उन सां मोकिले ॾिसो हुनजी शिकिल ॿिए क़िस्म जी आहे जेका हिन सां मिले थी। सो इन खे जल्दी पहुची हिन ते ऐं इन खे ख़तमु थो करे। या सम्झो त वरी टियों असां वटि आयो फ्लू जो बि असांखे अॻु में ख़बर हुई त छा हूंदो आहे, असां जिस्म ॼाणे पियो। सो उहो एंटीबॉडी फौरन मोकिले हिन खे जेको आहे न्यूट्रलाइज़ करे ऐं ख़तमु करे छॾियईं। पर भला जेकॾहिं असां वटि हाणे हिन क़िस्म जो पैथोजन अची वञे जेको असांजे जिस्म पहिरीं न ॾिठो हुजे त असां वटि त हिनजी एंटीबॉडी आहे ई कोन, पोइ छा थींदो? नए क़िस्म जे जीवड़नि वारे एंटीजन जी सूरत में मुदाफ़ी सिरिश्ते खे मुनासिब एंटीबॉडीज़ ठाहिण में वक़्तु लॻंदो आहे ऐं इंसान बीमार थी पवंदो आहे। आमतौर 7 खां 15 ॾींहं जे अंदरि अंदरि जेको आहे उहो इंसानी जिस्म नई एंटीबॉडी बि ठाहे वठंदो आहे जेकॾहिं नए क़िस्म जो एंटीजन अची वियो। टुका यानी वैक्सीन असल जीवघेड़े जा बेज़रर कमज़ोर कयल हिस्सा या टुकड़ा जिन में एंटीजन मौजूदु हूंदा आहिनि उहे आहिनि। जिस्म में दाख़िल थियण सां मुदाफ़ती सिरिश्ते खे फ़ाइल करे एंटीबॉडीज़ ठाराईंदा आहिनि ऐं इम्यून सिस्टम उन्हनि खे यादि रखंदो आहे। असल जीवघेड़े जे हमले जी सूरत में तुर्त मुक़ाबिलो करे इन्फेक्शन खां अॻे ई जीवघेड़ो नास थी वेंदो आहे। सो सम्झो त असां जेको आहे वैक्सीन हीअ लॻाई जंहिंमें मुतवक़ा नए एंटीजन जो शबीह मौजूदु हुई ऐं असांजो जिस्म जेको आहे उनखे अॻु में ई उनजी एंटीबॉडी तयारु करे वेठो। हाणे जेकॾहिं असां वटि असल ई जीवड़ो हमलावर थींदो त असां वटि एंटीजन मौजूदु आहे न, असां फौरन उनखे ख़तमु करे छॾींदासीं। A vaccine is a tiny, weakened, non-dangerous fragment of the organism and includes parts of the antigen. It is enough that our body can learn to build the specific antibody. Then, if the body encounters the real antigen later as part of the real organism, it already knows how to defeat it. So, vaccine असांखे एंटीबॉडीज़ ठाहिण में मदद कंदी आहे ऐं असांखे असल जानदार जे या असल जीवड़े जे हमले जी सूरत में बीमारी खां बचाईंदी आहे। वैक्सीन्स मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंमें वीकेन दी वायरस यानी जेका वायरस वारा जरासीम आहिनि उनखे कमज़ोर करे जीअं उहे जल्दी मरी वञनि असांजे एंटीबॉडीज़ सां। अहिड़े क़िस्म जा एंटीजन हुन में कया वेंदा आहिनि, उहे दाख़िल कया वेंदा आहिनि असांजे जिस्म में। या इनएक्टिवेट द वायरस खे मारे उनखे इनएक्टिवेट करे पोइ असांजे जिस्म में दाख़िल कयो वेंदो आहे जीअं उन जहिड़ियूं एंटीजन्स ॾिसी असांजो जिस्म एंटीबॉडीज़ ठाहे वठे। या असां जेको पैथोजन हूंदो आहे या जेको जर्सूम हूंदो आहे उनजो को न को हिसो इस्तेमालु कंदा आहियूं। उनमें या त बैक्टीरिया वारो को हिसो इस्तेमालु कंदा आहियूं या उनजो जेको टॉक्सिन्स हूंदा आहिनि जेके ज़हरीला हिसा उनखे मारे टॉक्साइड करे उहे इस्तेमालु कंदा आहियूं। या उनजे जेनेटिक कोड जो को हिसो इस्तेमालु कंदा आहियूं। या उनजी का जीन इस्तेमालु कंदा आहियूं जंहिंमें एंटीजन हुजे। या त उनजो mRNA कंदा आहियूं या RNA जंहिंखे असां पढ़ियो उहो इस्तेमालु कंदा आहियूं। या उनजो DNA इस्तेमालु कंदा आहियूं जेको जंहिंमें असां वधीक मल्टीप्लाई थियण जी या रेप्लिकेट थियण जी सलाहियत ख़तमु करे छॾींदा आहियूं या घटि करे छॾींदा आहियूं। सो अहिड़ी तरह चइनि क़िस्म थिया कमज़ोर कयल जरासीम, गैर फ़ाल या मुर्दा जरासीम। टियों क़िस्म इहो थियो जरसूम जो हिसो जंहिंमें मारियल ज़हर बि शामिलु आहे ऐं चोथों जेको आहे उहो जेनियाती कोड जो इस्तेमालु। सो इन्हनि चइनि तरीक़नि सां असां वैक्सीन हासिलु कंदा आहियूं या ठाहींदा आहियूं। ॿार तमामु अॻे घणा ॿार पैदाइश शर्ती मरी वेंदा हुआ या पैदाइश जे 15-20 महीननि जे अंदरि जेको आहे मरी वेंदा हुआ छो त उनखे मुख़्तलिफ़ बीमारियूं लॻी वेंदियूं ऐं उन वटि इम्यून सिस्टम एतिरो डेवलप कोन हो। उन जे करे पाकिस्तान में गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान एक्सपेंडेड प्रोग्राम ऑन इम्यूनाइज़ेशन तयारु कयो आहे जेको वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जी मदद सां आहे। उन प्रोग्राम जे तहत हिकिड़ो शेड्यूल यानी जदवल ठाही वई आहे हिफ़ाज़ती टुकनि जी यानी वैक्सीनेशन जी जेके पैदाइश खां वठी 15 महीननि ताईं ॿार खे लॻाया पिया आहिनि ऐं हुन सां ॿार मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके 10 खां 12 बीमारियूं आहिनि जेके इंसान जी जान खे ख़तरो ॾेई सघनि थियूं उन्हनि खां बची ईंदो आहे ॿार। सो उहे तव्हां ॾिसंदो त मुख़्तलिफ़ क़िस्म जा टुका आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे असां ॿी स्लाइड में ॾिसंदासीं त उहे कहिड़ियूं बीमारियूं आहिनि उहे कहिड़ा टुका असांखे लॻाइणु खपनि।
ॿारहो हिन चार्ट में तव्हां सम्झो त कहिड़ी वैक्सीन आहे, उहा कहिड़ी बीमारी खां बचाईंदी आहे, इन बीमारी जा कहिड़ा जीवड़ा हूंदा आहिनि, ऐं वैक्सीन कहिड़े क़िस्म जी आहे, उन जी कैफ़ियत कहिड़ी आहे। पहिरीं जेकॾहिं BCG जी वैक्सीन वठूं त उहा असांखे TB यानी सिल खां बचाईंदी आहे, ऐं सिल बैक्टीरिया सां थींदी आहे। ऐं जेका वैक्सीन आहे उहा ज़िंदह पर कमज़ोर ऐं बेज़रर बैक्टीरिया हूंदा आहिनि। BOPV वैक्सीन पोलियो लाइ इस्तेमालु थींदी आहे। पोलियो अधरंगो आहे जंहिंमें इंसान जो हेठियों जिस्म घणो करे मुतासिर थींदो आहे। उन में बि ज़िंदह पर कमज़ोर या बेज़रर बैक्टीरिया इस्तेमालु वायरस इस्तेमालु थींदा आहिनि। रोटा वायरस जेका दस्त पैदा कंदा आहिनि उन्हनि जे लाइ वैक्सीन आहे। उन में मुर्दा आहिनि थियल, बिल्कुलु मारियल जेके वायरस आहिनि उहे इस्तेमालु थियल हूंदा आहिनि। उन खां पोइ पेंटा वैक्सीन आहे, उहा मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे खां बचाईंदी आहे। डिप्थेरिया यानी खुनाक, वॾी खंघि, टेटनस यानी तशनुज या झटकनि जी बीमारी, हेपेटाइटिस B यानी कारो कामण, नमूनिया ऐं मेनिंजाइटिस, नमूनिया ऐं कंध टोड़ बुखार। उन खां पोइ जेका PCV13 वैक्सीन आहे उहा बैक्टीरिया जेके स्ट्रिप्टोकोक्स ऐं नमूनिया पैदा कंदा आहिनि उन्हनि खां बचाइजी आहे। इहा बि मुर्दा ऐं बेज़र बैक्टीरिया मां ठहियलु हूंदी आहे। IPV वैक्सीन पोलियो लाइ हूंदी आहे, उहा ॿियो डोज़ हूंदो आहे। उहा बि मुर्दा ऐं बेज़र थियल वायरस मां ठहियलु हूंदी आहे। उन खां पोइ मीज़ल्स जी वैक्सीन हूंदी आहे या MMR वैक्सीन हूंदी आहे, मम्स मीज़ल्स रुबेला। उहे असांखे मम्स मीज़ल्स रुबेला उहे असांखे उरड़ी, लाखड़ो, घिट सुॼण जी बीमारी खां बचाईंदा आहिनि। इहे बैक्टीरिया मां निकितल ज़हर मां ठहियल आहिनि पर बेज़र हूंदा आहिनि ऐं टॉक्सॉइड मां ठहियल आहिनि। ॿारहो हाणे जॾहिं असां वैक्सीन्स ऐं वायरस जी ॻाल्हि कयूं था त COVID-19 जे वैक्सीन जी ॻाल्हि करण खां सवाइ ॻाल्हि पूरी कोन थींदी, छो त COVID-19 घणी इंसाननि खे मारे चुको आहे। ऐं जेसिताईं उहा वैक्सीन ईजाद न थी तेसिताईं असां लॉकडाउन ऐं अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जूं बंदिशूं वठियूं। सो हिन जूं चइनि क़िस्मनि जूं बेसिकली तव्हां चई सघो था त वैक्सीन्स आहिनि। हिकिड़ियूं RNA वैक्सीन्स या DNA वैक्सीन्स आहिनि, उन्हनि में फाइज़र जी बायोटेक ऐं मॉडर्ना शामिल आहिनि। उन खां पोइ वायरस वैक्सीन वेक्टर वैक्सीन आहिनि। वेक्टर वैक्सीन बि जीनियाती कोड वारियूं आहिनि। उन में एस्ट्राज़ेनेका आहे, जेनसेन आहे ऐं स्पुटनिक वैक्सीन्स आहिनि। स्पुटनिक असांजे पाकिस्तान में काफ़ी इस्तेमालु थी। उन खां पोइ इनएक्टिवेटेड वायरस जी वैक्सीन आहे, यानी गैर फ़ाइल कयल वायरस जी ठहियलु वैक्सीन आहे। उनमें साइनोफार्म जेको आहे पाकिस्तान में काफ़ी इस्तेमालु थी ऐं कोवैक्सीन थी। उन खां अलावा उन में कोरोना वैक, वलनेवा ऐं साइनोफार्म जेका आहे उहा जी ॿी वर्जन जेका आहे उहा शामिल आहे। उन खां पोइ सब यूनिट वैक्सीन जेके इन वायरस जो थोरो हिसो इस्तेमालु कनि थियूं, उहे आहिनि नोवावैक्स, अबडेला ऐं ॿियूं। सो इहा तव्हां ॾिसो त चइनि क़िस्मनि जूं वैक्सीन आहिनि। उन में जीनियाती कोड वारियूं बि आहिनि, गैर फ़ाइल वायरस वारियूं बि आहिनि ऐं वायरस जो हिसो इस्तेमालु कंदड़ बि आहिनि। जीअं मूं चयो त बायोटेक्नोलॉजी हिकिड़ो बिज़नेस बि आहे, उहो सिर्फ़ु इंसान जी भलाई लाइ शइ न आहे, बिज़नेस बि आहे। सो अचो त असां बायोटेक्नोलॉजीअ जे हिन बिज़नेस यानी वैक्सीन वारे बिज़नेस जी ॾिसूं त सालियाना केतिरी खपत आहे। सॼी दुनिया में 2021 में $55.97 बिलियन जी वैक्सीन इस्तेमालु कई वई ऐं 2025 ताईं उहो वधी 85.93 यानी तक़रीबन 86 बिलियन जी थी वेंदी। 11.3% जेको आहे उन में वाधि आहे हर साल। हाणे 56 बिलियन उहे केतिरा थींदा आहिनि पाकिस्तानी रुपयनि में? उहे तक़रीबन हेतिरा पाकिस्तानी रुपया थींदा। ॻणे सघंदो? मां त ॻणण खां जेको आहे कासिर आहियां, पर इहे 125 खरब रुपया आहिनि। हिकिड़े साल में 125 खरबनि जूं वैक्सीन्स इस्तेमालु थियनि थियूं ऐं इहो क़ीमत जेका आहे 125 खरब, उहे पाकिस्तान जे 2021 जे सॼे बजट खां ॿीणी रक़म आहे इहा। सो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त वैक्सीन जी सालानी खपत केतिरी आहे। ॿारो मां इन ते अॼोको सबक़ु ख़तमु करे तव्हांखां इजाज़त वठंदुसि। नाना बि तोखे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।